सिटी न्यूज़। बेरिया सिटी बेरिया रोड हायर सेकेंडरी स्कूल वेझो 1 महीनो अॻु क़तल थींदड़ पीरसन मिस्त्री इक़बाल आरई जे क़तल में मुलविस जवाबदार खे पुलिस सगसूदो गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार पारां ॾोह जो एतराफ़, जवाबदार लाकब हवाले। 1 महीनो अॻु गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल भरिसां यासीन कॉलोनी वासी राज को कम कंदड़ मिस्त्री 50 साला इक़बाल आरई खे बेदर्दी सां तेज़ धार औज़ार सां क़तल करे फरार थींदड़ जवाबदार नौजवान मोहम्मद अली पुट असगर चांडियो खे बेरिया रोड पुलिस क़तल में इस्तेमाल थियल तेज़ धार औज़ार समेत गिरफ़्तार करे लाकब हवाले करे छॾियो। इन सिलसिले में क़तल में मुलविस जवाबदार मोहम्मद अली चांडियो ॾोह जो एतराफ़ कंदे ॿुधायो त मिस्त्री इक़बाल सां गॾु मज़दूरी कंदो हुयो, जंहिं उन शाम मूंखे कॉल करे घुरायो ऐं मूंखे ग़लति कमु करण लाइ चयो त जंहिं ते मां हुनखे मना कयो, पर उन बावजूदि हू न मुड़ियो। छुरियुनि जा वार करे क़तल करे फरार थी वियो। जॾहिं त इन सिलसिले में SHO बेरिया रोड मोहम्मद आलम भंगर ॿुधायो त जवाबदार खे खुफ़िया इतला ते क़तल में इस्तेमाल थियल औज़ार समेत गिरफ़्तार कयो आहे, जंहिं पंहिंजे ॾोह जो एतराफ़ कयो आहे, जंहिं बैदि वधीक जांच करे रहिया आहियूं। रिपोर्ट दानियाल शेख, सिटी न्यूज़, बेरिया रोड।